से मुंहिंजा हिंद तोड़े सिंध में वताए फ़क़ीर जा अॻी खोड़ सारा किस्सा मशहूरु आहिनि। ते उन्हनि किस्सनि गुफ़्तनि मां ही किस्सो बि इंतिहाई मज़ेदार ऐं नसीहत भरो अथव। सही ॻाल्हि था कनि त हिकु दफ़े वताए फ़क़ीर खे शादी जी किथे दावत मिलियल हुई। सही वताए फ़क़ीर वञी उन दावत में पहुतो। सही उन दावत में शादी वारनि हिकिड़ी नाच गाने वारी ॻाइणी बि घुराई हुई। सही अक्सर जी पाण वटि शादियुनि में महफ़िलूं थींदियूं नाच गाना थींदा आहिनि। सो सही शादी वारनि उहो नाच गाने वारी औरत जेके सही आम लफ़्ज़ में रंडी बि चयो वेंदो आहे उहा घुराई हुई। सही वताए फ़क़ीर उते नाच गाना ॿुधी रहियो हो ऐं वताए फ़क़ीर जी बिल्कुलु ई भर में हिकु ग़रीब शख़्स अख खां काणो उहो बि उते मौजूदु हो ऐं फ़क़ीर जे पासे में बीठल हो। सही गीत ॻाईंदे ॻाईंदे कंहिं टाणे उन ॻाइणी रंडी शुरूआत में ई हिकु मिसरा शुरू कई। सही हू शाइरी हुई कुझु अहिड़े क़िस्म जी त ए काना में तेरी कैसी बात कहूँ। उहा सही ॻाइणी ॻाईंदे ॻाईंदे उन अख खां काणे शख़्स जे वेझो अची पहुती। सही ग़रीब काणे खीसे मां ₹1 कढी उन ॻाइणी खे ॾिनो। सही ॻाइणी सम्झो त भला हिन खे मुंहिंजो गानो पसंदि आयो आहे। हुन ॾिठो त सही फ़नकार माण्हू सो ॾिठई त मुंहिंजो फ़न हिन खे वणियो आहे ऐं मुंहिंजो ॻाइणु हिन खे वणियो आहे। सो हुन वरी बार बार उहा मिसरा दोहराई त ए काना में तेरी कैसी बात कहूँ। सही वरी बि काणे ग़रीब ₹1 कढी उन ॻाइणी खे ॾिनो। सही बार बार ईअं फेरा ॾींदी ॻाइणी गीत ॻाईंदी वरी साॻी इहा सिट दोहराए ऐं अची काणे जे वेझो पुॼे काणो रुपयो ॾींदो वञेसि टको ॾींदो वञेसि। जॾहिं सही खोड़ सारा पैसा ॾेई काणो थको तॾहिं वताए खे वेझो थी चयईं ते वताया हिन खां आउं छो अची फाथो आहियां। हिन खे वेझो अची वताए खे चयईं त ॿेली आउं हिन खां छो अची फाथो आहियां। छो रुगो ॿिए लिकाए मूं खाधा आहिनि छा, ॿियो कंहिं ॾोह न आहे कयो। उनखे ॿेली वटाया मूं वटि जेके ₹2-3 हुआ सो मूं हुनखे ॾेई छॾिया आहिनि। हाणे सिर्फ़ु मूं वटि 8 आना बचिया आहिनि जेकी घर लाइ रखिया अथमि। सो वताया महिरबानी कराए मुंहिंजी हिन मां जिंद छॾा त इहे ॿेर रुगो मूं चोरी न कया आहिनि, ॿियनि माण्हुनि चोरी करे खाधा आहिनि। भला आउं छो अची फाथी आहियां हिन ॻाइणी मां। सही वतायो फ़क़ीर ॻाल्हि खे सम्झी वियो ऐं पोइ वतायो फ़क़ीर ॻाइणी खे वेझो थी चयो ते ॻाइणी हीउ वीचारो काणो ॻाइण जो शौक़ीन न आहे ऐं न ई हिनखे तुंहिंजी हिन शाइरी जो को सबबु ॻाल्हि सम्झ में अचे पियो। हीउ सिर्फ़ु पंहिंजी चोरी खुलण जे डप खां तोखे पैसा ॾिए पियो त तूं चवें थो काना तेरी कैसी बात कहूं। हीउ ॾिसे थो त मुंहिंजी चोरी वारी ॻाल्हि खोले छॾींदी इहा ॻाइणी। सो सही ॻाइणी सही उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढी हैरान थी वई ऐं खिली पई ऐं वताए खे चयईं त ठीकु आहे वताया तुंहिंजी ॻाल्हि खे आउं सम्झी वियो आहियां। मूं त मौला जी तारीफ़ पे कई ऐं हिन जी चोरी जी त मूंखे का ख़बर कान हुई। बहरहाल किसो खोता पोइ सही ॻाइणी पंहिंजी ॻाइण में मस्तु थी वई ऐं हिन काणे जी जिंद छॾियईं ऐं काणो पोइ आहिस्ते आहिस्ते महफ़िल मां खिसकी वियो। से मुंहिंजा वताए जो हीउ किसो तव्हांखे कीअं लॻो, उमेद आहे पसंदि आयो हूंदो। हिन खे सम्झूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। अल्लाह हाफ़िज़।